खबर शामिल कंदासीं। छुल खां जिते मक़तूल मौसम नूनारी क़त्ल केस में जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर थी आहे, जॾहिं त जवाबदार खे अदालत में पेश कयो वियो। रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। फुरतौरान क़त्ल थियल मौसम नूनारी केस में पुलिस हिक जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। पुलिस मुख गिरफ़्तार कयल जवाबदार अर्ज़ मोहम्मद बुरड़ो खे दहशतगर्दी तौर अदालत में पेश कयो आहे। दहशतगर्दी तौर अदालत जवाबदार खे 7 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ठुल खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। मक़तूल मौसम नूनारी क़त्ल केस में जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई आहे। जवाबदार खे अदालत में पेश कयो वियो, जॾहिं त रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। फुरतौरान क़त्ल कयल मौसम नूनारी केस में पुलिस हिक जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। पुलिस मुख गिरफ़्तार कयल जवाबदार अर्ज़ मोहम्मद बुरड़ो खे दहशतगर्दी तौर अदालत में पेश कयो।